पीउ तो मां बेज़ार अमड़ तो मां बेज़ार पर अल्लाह तबारक व तआला तो मां बेज़ार थींदो ही कोन अल्लाह बेज़ारी खां पाक आ अल्लाह तबारक व तआला तोखे कदे इया फरमायो ही कोने त बंदा मां तोखे हरगिज़ माफ कोन कंदुसि न अल्लाह ताला फरमाईंदो आ मूडे हलियो आ पाए पांत गिचीअ में अंगण जे अचल अवगुण ऐब कचाइयूं ढकण थी ढकजल पोइ तोड़े लख हुजन त बि माफ़ियूं ॾिजन मैंधरा कारियूं कोझूं कूमड़ियूं मूर न मोचारियूं वठी वेठियूं वाट ते खिखीअ जूं खारियूं हाणे उन्हनि जूं आरियूं यार समेरीअ ॿियो केरु सुणे यो अल्लाह तबारक व तआला जेको तुंहिंजा मुंहिंजूं ऐं बकचायूं ढकियूं वेठो आहे अल्लाह ढकींदो अल्लाह ढकण वारो आहे सभिनीनि खे ढकींदो कहिड़ा ऐं बहन मुंहिंजो अल्लाह थो ॼाणे बंदो न ॾे त बि पचारे बाकी कोई चाहे न पियारी होंदी न चंदोसी मौलवी साहब के मां घाटी दूध पत्ती पियारी मां के खबर ब कान होंदी तभी हमरावरी चाहे सा बिस्कुट बणी चलींदो से मौलवी साहब के भलोड़ा बिस्कुट ब खाराया माना दिन ही बकोन पर मरते पचारींदो त मौलवी साहब के मां खारायो खिदमत कई फिलाण कयो वाह मुजा रब जुल जलाल वाह मुजा करीम रब ही हवा जेका ऑक्सीजन या ऑक्सीजन अल्लाह ताला पनाह में रखंदो जेके अस्पताल में वेठा उनन जे मुंह ते या ऑक्सीजन चाड़ींदा उनन के बिल कटे दींदा बाबा एतरो बिल तुम्हारी ऑक्सीजन जो जने खां जाओ जेसी त इंशाअल्लाह ईमान सा जहान छडींदे अल्लाह घणा बण क्विंटल टन या तो मुफ्त में ऑक्सीजन पे खादी अल्लाह तो को कदे बिल को न वरतो रब फरमायो शुक्र अदा कंदो कर शुक्र बस मां एतरो पुछण तो चाहिया तवा का मां पांजे मौजू ते अते हला या मां तमीद तवा जी खिदमत में बदी त माखे एतरी गाल बुधायो एड़े मिठड़े रब के राजी कजे या नाराज कजे सब कोन था चो ओ जेके पोते वेठल आयो राजी कजे मिठड़े के कजेस न हाने माखे बुधायो भला हाने राजी अल्लाह सौलो थींदो आ दुखियो थींदो आ सोचे बुधायो क्यों सवाल अची यार क्यों कोने आज त मां तो जवाब ॿुधाए त रब रिझाइणो सवलो सुभान अल्लाह रब रिझाइणो सवलो रब रिझाइणो सवलो पर पांदगी जीअ में पाए अदा बीड़त ई महबूब मोहम्मद परवर के पर चाहे अदा जे सवलो आदम सा गद चो रब्बोरी झाएणो सवलो रब्बोरी झाएणो सवलो पर पांदगी जीअ में पाए अदा बीड़ल ई महबूब मोहम्मद परवर के पर चाहे अदा बीड़ल ई महबूब मोहम्मद परवर के पर चाहे अदा के तो भी घणी खाती आही माफियों नी माले को साई माफियों नी माले को साई रब जी रहमत वती आहे रब जी रहमत वती आहे किन उम्मीदों लाहे अदा बेड़त ई महबूब मोहम्मद परवर के पर चाहे अदा सबै गति जो रब्बोरी झाएणो सवलो रब्बोरी झाएणो सवलो पर पांदगी जीअ में पाए अदा बीड़ल ई महबूब मोहम्मद परवर के पर चाहे अदा मीरा मदीने वाले जे सदके पाक पैगंबर प्यारे जे सदके मीरा मदीने
वारे जे सदके पाक पैगंबर प्यारे जे सदके खालिको खामियों को न गणी दुई खालिको खामियों को न गणी दुई कच्चा वनी दिल जाए अदा बेड़ई महबूब मोहम्मद परवर के पर चाए अदा रब्बुरी जाएणो सालो आहे रब्बुरी जाएणो सालो आखर पांदूंगी चिया में पाए अदा बेड़ई महबूब मोहम्मद परवर के पर छाए अदा हथु मथे करे सुभान अल्लाह जो अल्लाह तबारक व तआला पाण इरशाद फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम मुझा बना जड़े तू मूंखे याद कंदो आहीं तू मूंखे याद कंदो हा तू वेही करे याद कंदो आहीं पंहिंजी हिन ज़मीन ते अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां तोखे अहिड़ी जॻह ते याद कंदो आहियां जेका जॻह पाक आहे अल्लाह ताला फरमाए थो तू मूंखे मस्जिद में याद कयो आहे या बनीअ में याद कयो आहे तू पंहिंजे घर जी कुंड में वेही करे मां अल्लाह जो ज़िक्र कयो आहे अल्लाह ताला फरमाए थो मां रब ज़ुल जलाल पंहिंजे उन अर्श अज़ीम आला ते हूंदो आहियां ऐं मां अल्लाह उन अर्श अज़ीम ते वेही करे पंहिंजे उन बंदे खे याद फरमाईंदो आहियां अल्लाह ताला तो वारे वेहण तुझे जुलूस खां रब उन खां मुनज़्ज़ह हुआ पाक हुआ वो उन जे शान जे लाइक़ हुआ अदा तो अल्लाह तबारक व तआला खे हिन ज़मीन ते वेही करे याद कयो आहे तू वेही ज़िक्र कंदो आहे उन ज़िक्र जा कहिड़ा फ़ाइदा है वो ज़िक्र तोखे कहिड़ो फ़ाइदो ॾींदो आहे अदा ज़िक्र जो ही फ़ाइदो आहे अव्वल फ़ाइदो अल्लाह खे कोन थींदो आहे तोखे फ़ाइदो थींदो आहे उन जो पहिरों जेको फ़ाइदो थींदो आहे तो वारी जेका दिल वा उहा गुनाहन सां कटजी वेंदी आहे कटजी करे कारी बणी वेंदी आहे उन जे मथां निशान थी वेंदा है फिर तू ज़ुबान सां चवंदो आहीं अल्लाह चवण जी देर वा कारी दिल खे धोई करे मुंहिंजो रब पाक फरमाए छॾींदो थोरो ज़िक्र त ॿुधाए ला इलाहा आवाज अचे जो बन्नी बशाहिदी दे क़यामत में है तंबू बशाहिदी दे इर्द गिर्द फसल बशाहिदी जन क़यामत में मुस्तफा जी बारगाह में अल्लाह जी बारगाह में मौला तो जन बानन तो जो जिक्र कयो अज असा इन बन्नी जा सल्ला बशाहिदी था दियो अज हे खबर ब क़यामत में इंशाअल्लाह ताला शाहिदी दींदो जवंदो को जा रब ज़ुल जलाल तो जन हिन नबान ज़िक्र कयो जेके शाहिदी खपे वण जी सो ज़िक्र करे ला इलाहा इल्लल्लाह ला अल्लाह जो ज़िक्र हले अल्लाह जो ज़िक्र अचे तो उन दे विच में ये दुनिया छा था ये दुनिया अल्लाह जे ज़िक्र खां वधीक का दौलत न है इनके विच में दौलत के विच में ना ला इलाहा
इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच्चो सच्चो ॿुधाइजां कलमो भरियो अथई त रब जे ज़िक्र में मज़ो आहे सच्चो ॿुधाया मंझे कॾहिं न चइजां अॼु तोसां चिड़ंदुसि बि कोन नाराज़ बि कोन थींदुसि त ईअं जवाब न ॾिजां त मुंहिंजी मर्ज़ी जहिड़ी हुजे उहा सम्झी करे रुख़ ॾिसी करे जवाब ॾे सच ॿुधाए दिलि खे सुकून आहे या कान्हे आहे उन अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र अल्लाह जे हबीब फरमायो इंसान ज़िक्र कंदो ज़िक्र करण सां उन जे दिल ते अॻ में जेके तुकमा हूंदा निशान हूंदा उन जी दिल जे मथां कारा निशान बणिजी वेंदा वॾे मां वॾो फ़ाइदो इहो जो इंसान ज़िक्र कंदो जे रेग माल लोह जे मथां कट खे लाहींदो ईअं दिल जे मथां जेका ज़ंग हूंदी कट हूंदी ज़िक्र उन खे धोई करे पाक फरमाए छॾींदो पहिरो फ़ाइदो इहो ॿियो ज़िक्र जो कहिड़ो फ़ाइदो ॿियो ज़िक्र जो फ़ाइदो इहो त मुंहिंजो रब राज़ी थींदो अब रब जी रज़ा खपे या न खपे अल्लाह जी रज़ा खपंदी अल्लाह तबारक व तआला राज़ी थींदो अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जेके मिलंदी जंहिंजे मथां अल्लाह तबारक व तआला राज़ी थींदो जेकॾहिं अबू बकर हूंदो त सिद्दीक़ बणिबो जेकॾहिं उमर हूंदो त फारूक बणिबो जेकॾहिं उस्मान हूंदो त गनी बणिबो जेकॾहिं हज़रत अली हूंदो त हैदर करार शेर ख़ुदा बणिबो जेकॾहिं इमाम हुसैन हूंदो त शहीद करबला बणिबो जेकॾहिं पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी हूंदो त अल्लाह जी रज़ा उन खे गौसे आज़म बनाए छॾींदी जेकॾहिं नालो उन जवान जो मोहम्मद राशिद हूंदो त अल्लाह ताला उन खे पंहिंजी रज़ा जे करे रोज़े वारो बि बणाईंदो त इमामुल आरिफीन जहिड़ी बि इज़त ऐं लक़ब नसीब फरमाईंदो पर ॻाल्हि हिते खुटंदी कान्हे जेकॾहिं रब जी रज़ा हूंदी त जेकॾहिं नालो सिबगतुल्लाह त उन खे दुनिया तजर वारे जे नाले सां सुञाणींदी जेकॾहिं रब जी रज़ा नालो अली गोहर त दुनिया उन खे बंगले वारे जे नाले सां सुञाणींदी जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जी रज़ा त नालो उन जो हिज़्बुल्लाह दुनिया उन खे तख्त घड़ीअ जे नाले सां सुञाणींदी जेकॾहिं उन जो नालो हज़रत शाह मर्दा शाह कोट वारो त दुनिया उन खे कोट वारे जे लक़ब सां सुञाणींदी जेकॾहिं नालो अथसि सिबगतुल्लाह त दुनिया उन खे हज़रत सूर्य बादशाह जे नाले सां सुञाणींदी जेकॾहिं नालो अथसि हज़रत शाह मर्दा शाह सिकंदर बादशाह जे रब जी रज़ा त दुनिया उन खे छठ वारो करे सुञाणींदी उन छट वारे जा त हे छट जे माना जी ख़बर मां ॻाल्हि पंहिंजी अची वई आहे विच में ॿुधाए छट छा आहे सिंधीअ जो अखरनि खे त ख़बर हूंदी हे मथे निहारियो ओए अछो ॾिसो था सोली सिंधीअ में जेको छप्पर या बंदे जी पन्ना हूंदी अथव छा अलाए मौला मदीने पाड़ पढ़ाई या छप्पर ऐं छांव गर्मीअ में बि माण्हू इन खां बचंदो सर्दीअ में बि बचंदो सीअ खां बि बचंदो गर्मीअ खां बि बचंदो मींहं खां बि बचंदो दज़ खां बि बचंदो तकलीफ़ खां बि बचंदो छो त मथां छप्पर ऐं छांव हूंदो इंसान खे दुख ऐं तकलीफ़ खां बचाईंदो वाह छट वारा तुंहिंजो वजूद तॾहिं बि बरकत वारो त अॼु बि बरकत वारो सदाईं सदाईं असांजे मथां छट ई छट लॻो पियो अदा जिन चखियो उन्हनि खां पुछ जिन खे मिलियो उन्हनि खां पुछ क़बर ताईं तंदी वई अबाणा असां ॿुधंदा हुआसीं असां फ़क़ीरनि खां ॿुधो असांजी का उमिरि ई कान्हे अल्हम्दुलिल्लाह नौजवान आहियूं
इते असा जा वडा वेठा ए साईं मुझे बरसा वेठो आ सजो सिकंदर आलम दीना मुझे सजे पासे का वेठो आ फकीर साईं दा सा सब दिन में इते वडो आ हर हवाले सा इज्जत में रुतबे में अल्लाह से उनके बरकत अता फरमाई आ पर असा पाजी ता गाल कयो यार केड़ी गाल असा पाजी ता कयो त असा नंढाई में बुधंदा से दादा के फकीर हन जेके फकीर अजो ताई सोने सूर्य बादशाह के विसारन कोन था जो त उनन ज़ियारत कई हजरत सूर्य बादशाह जी वो जदे कचहरी में वेहंदा त बेचारा उहे हजरत सूर्य खां बाहर गाली कोन कंदा लोगो हजरत सूर्य बादशाह जो गालियो कंदा तो असा नंढो से नंढी सोचींदा छो भला अल्हम्दुलिल्लाह छटर वारो असा छटर वारे जी ज़ियारत कयूं पिया असा के मजो अचे पयो हिनन के भी मजो अचे तो पर गाल रुगो हजरत सूर्य जी था कदा आखिर छो इया कोने तो होडे मनीन कोन पिया न चवन पिया मुर्शिद आसाजो पर गाल उन जी कन पिया असल में राज असन के तदे समझ में कोन आयो त यार हुनन बेचारन जो डो कोन हो उन माई बेचारी सुहणिया का पुछो कि दे खबर तो माई वाला में छा डिठो आमा एकड़ो माण्हू उन माई हुनन के जवाब दिनो जेको हजरत अब्दुल लतीफ भेटाई न कुल कयो सुभान अल्लाह जी ता तो छा डिठो है न माई वाला में जी सूरत साहड़ जाम जी जे दिसो सभे साहड़ जाम यो मां जो कोन तो खोलिया गाल खोली मिनी टाइम घणो थी वियो सूरत साहड़ जाम जी जे दिसो सभे त सुख न सुमो कदहीं वर पासो दी पोए मुखा अगे हो दखड़ो सब घड़ा खड़ी जय अख सामा साहड़ जाम पई दिसान मना पाजे हुन माई वाला जी भई यार करे मेहार जी तो जेडी मतलब मेहार के जहे अख सा मां डिठो आ ये करे तहां उन अख सा मुझे उन मेहर यार के दिसो न त वर मुरसत अथ वतमा वट पांजा परणियलू आयो पर ता मुरस जे पासे में सुम्ही कोन सघदियो तहां के ओ साहड़ जाम पे रुगो याद इंदो पर शर्त ही हुआ तहां वट अख हुजे सुहणी वारी चेहरो हुजे साहड़ जाम मेहर वारो पो तहां दिसो पो तहां माखे ई कोन चौहा त सबब केड़ो आ ओ सोणी तो माही वाल में छा डिठो आ पो तमा छा कयो ओ मां सोणीअ के उन पानी में घेरण जी दिलो खणी वञण जी जरूरत ई करे ता माखो अगे पाण पीछियो हुंदव वनी करे मेहर जो दीदार कंदव अदा हो सूर्य के याद करण वारा बे बेचारा सच्चा हा पर जे सिकंदर अली बादशाह के छटर वारे बादशाह के अज फकीर याद करे तमा याद कयो त यार असा जो बडो कोने असा भी सच्चा आया या है यार जमाए सबोरी मां गलत हो चो गाल सच्ची तो कया न गाल इया वा माई ससुए जे मजार पे मां वयो होस विंदुर जे घर सा बलोचिस्तान में विंदा कयो पर ता विंदा हो छाका कि हल त घुमण जो इरादो थियो आ घुमी त अचो हल मथो खनी क्याड़ी क्याड़ी च गाडे आलो चल भला दरगाह ते घुमी था नमो जा भाव अल्लाह जे वलियन जे दरबार ते मानू टिलण घुमण रुलण पिनण कोन विंदो आ फैज़ वठण विंदो आ